अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साइट में भलीकार आऊं सां गॾु नाज़ी अमीर। नाज़रीन, मुल्क जो निज़ाम वेही चुको आहे, नाकाम थी चुको आहे। घरू वज़ीर जे इहो बयानु साम्हूं अचण ऐं उनखां पोइ सिस्टम जी नाकामीअ जो एतराफ़ कंदे गॾो गॾु इहो चवण त मुल्क अंदरि नवनि सूबनि जो ठहणु हाणे अणटर बणिजी वियो आहे। इन्हनि बयाननि मुल्क अंदरि हिकिड़ी सियासी हलचल बि असां ॾिठीसीं ऐं मुल्क अंदरि नवां सियासी बहस बि असां ॾिठासीं। उहे बहस अञा हलंदड़ आहिनि त असांखे नज़र अचे पियो त वरी कुझु नओं बयानु साम्हूं आयो आहे। हाणे घरू वज़ीर इहो चए थो त जेको हीउ निज़ाम आहे, जेको नाकाम निज़ाम आहे, उच त मां बदस्तूर पंहिंजे उन मौक़िफ़ ते क़ाइमु आहियां त निज़ाम वेही रहियो आहे, पर उन बावजूदि मुंहिंजो चवणु आहे त निज़ाम केॾांहुं न पियो वञे ऐं हीअ जेका शहबाज़ हुकूमत आहे हीअ पंहिंजा 5 साल पूरा कंदी ऐं हीअ उन हुकूमत ख़िलाफ़ु चार्जशीट कोन्हे जंहिं हुकूमत जो मां पाण हिसो आहियां। त नाज़रीन, बयाननि जो मतिलबु छा आहे? अञा अॻु वारा बहस जेके हलंदड़ हुआ, छा ही उन्हनि खे ख़तमु करण जे लाइ ही नवां बयान साम्हूं आया आहिनि या उन्हनि पुठियां अञा का ॿी कहाणी आहे, को ॿियो मामिलो आहे? प्रोग्राम में उनखे फोकस कंदासीं। जंहिं सिस्टम जी नाकामी जो ज़िक्र थिए पियो, उन सिस्टम जा जेके ॿ अहम स्टेक होल्डर्स या बेनिफिशरी चऊं, पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नून, ॿिन्ही विच में सियासी वेड़ हलंदड़ आहे ऐं हीअ जेका सियासी लफ़्ज़ी जंग असांखे नज़र अचे पई, ख़ासि करे आज़ाद कश्मीर में जेका इलेक्शन हलंदड़ आहे उन जा 2 मरला गुज़री चुका आहिनि ऐं 2 मरलनि खां पोइ ही वेड़ बदसूर जारी आहे, बल्कि हुन में शिदत आई आहे। मुस्लिम लीग नून जी इहा दावा आहे त ही जेका लफ़्ज़ी जंग नज़र अचे पई ऐं ख़ासि करे पीपल्स पार्टी जेके इल्ज़ाम लॻाए पई, जेके मामरा आहिनि, ही 10 ऑगस्ट ताईं आहिनि। जीअं ई 3 मरलो मुकमल थींदो इलेक्शन जो, त उनखां पोइ ही सिलसिलो बि रुकिजी वेंदो ऐं पीपल्स पार्टी नतीजा तस्लीम करे वठंदी। ॿिए पासे पीपल्स पार्टी उबती गिनतीअ जी धमकी ॾिनी आहे मुस्लिम लीग नून खे ऐं ॿुधायो आहे त उबती ॻणप हाणे वफ़ाक़ी हुकूमत जी शुरू थी चुकी आहे। ही उबती ॻणप वारो जेको पैगाम आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी उन में केतिरी संजीदा आहे? छा उन्हनि वटि इन जे अमल लाइ छा सियासी ताक़त मौजूदु आहे? उन हवाले सां बि अॼु के प्रोग्राम में गुफ़्तगू कंदासीं। इन जो मतिलबु छा आहे? उन हवाले सां बि मुख़्तलिफ़ थ्योरीज़ आहिनि। छा पीपल्स पार्टी अदम तहरीके एतमाद जी ॻाल्हि करे पई ऐं अदम एतमाद जी जेका रिथ आहे उन हवाले सां पीपल्स पार्टीअ खे जीअं त नाज़रीन जंहिंजी ज़रूरत पवंदी उनखे कामयाबु बणाइण जे लाइ, उन शइ खे प्रोसेस में आणण जे लाइ उन में वॾो जेको नाला मुख़्तलिफ़ साम्हूं अचनि पिया, ख़ासि करे पाकिस्तान तहरीके इंसाफ़ आहे, उनखां सवाइ नाज़रीन JUI आहे ऐं ॿियूं पार्टियूं आहिनि। त उन हवाले सां पाकिस्तान पीपल्स पार्टी किथे बीठल आहे? छा उन हवाले सां का कोशिशि शुरू थी आहे? छा पीपल्स पार्टी ऐं PTI कंहिं गॾियल एजेंडा ते इतफ़ाक़ उन्हनि में नज़र अची सघे थो? उन समेत मुख़्तलिफ़ सवाल आहिनि जेके अॼोकी जेका पॉलिटिकल सिचुएशन आहे, जेको मंज़रनामो उन वक़्तु नज़र अचे पियो, उन हवाले सां पैदा थिया आहिनि। उन ते गुफ़्तगू कंदासीं। अॼोके प्रोग्राम में जंहिं पैनल मूंखे जॉइन कयो आहे उनजो तारुफ़ असां कराईंदसि। अॼोके प्रोग्राम में गुफ़्तगू जे लाइ मूंसां गॾु मौजूदु आहिनि एजाज़ महर साहब, सीनियर सहाफ़ी आहिनि, तजिया निगार आहिनि, डेली सिंधियार जा एडिटर आहिनि। अॼोके प्रोग्राम में वीडियो लिंक ज़रिए शरीक आहिनि। मूंसां गॾु अॼोके प्रोग्राम में नाज़रीन नून लीग सां तालुक़ रखंदड़ सीनियर अॻवान आहिनि, अॻूणी MPA सूरत थेबो साहिबा मूंसां गॾु मौजूदु आहिनि। हीर सोहू साहिबा सिंध हुकूमत जी तर्जुमान आहिनि, MPA आहिनि, मूंसां गॾु वीडियो लिंक ज़रिए हिन प्रोग्राम में शरीक आहिनि। ऐं कुझु देरि में अॻूणो PTI MPA शाहनवाज़ जदून साहिब मूंखे प्रोग्राम में जॉइन कंदो। सभिनी खे भलीकार, मां सभिनी जी महिरबानी, मां गुफ़्तगू जे लाइ वक़्तु ॾिनो। एजाज़ साहिबु, अव्हां खां गुफ़्तगू जो आगाज़ कयां थी। ही मतिलबु अव्हां असांखे थोरो सम्झाईंदो, वॾो एक्सपीरियंस अव्हां रखो पिया ऐं मामरनि खे ॾिसो पिया गहरी नज़र सां। ही घरू वज़ीर चवणु छा पिया चाहिनि? ही अॻु वारा जेका जंहिं बयाननि खां पोइ जेका सियासी हलचल मतल आहे, जेको माहौल हो, ही उनखे घटि करण जे लाइ अव्हांखे नज़र अचे पियो त उनखे डिफ्यूज़ करण जे लाइ जेके नवां बयान साम्हूं आया आहिनि, या कहाणी का ॿी आहे? कीअं ॾिसो पिया अव्हां? ॻाल्हि त जेका गिवन सिचुएशन आहे उन में त इहा ॻाल्हि सम्झ में थी जी अचे एजाज़ साहब, मुंहिंजो आवाज़ मां थी पहुचे पियो? जी मुंहिंजो अचे थो आवाज़ तव्हां वटि? हलो एजाज़ साहब, मुंहिंजो आवाज़ मां थी पहुचे पियो? ॿुधो पिया मूंखे? जी तव्हांजो त अचे थो, मुंहिंजो अचे थो नथो अचे? तव्हांजो आवाज़ हींअर अचे पियो। कीअं ॾिसो पिया घरू अच्छा, वज़ीर जे बयाननि खे? सम्झो पिया त जेको सियासी मांडाण मतल हो उन्हनि अॻु वारे बयाननि खां पोइ उहो हाणे ख़तमु थींदो नवनि बयाननि सां? फ़िलहाल त ईअं थो लॻे ॼण ही अटेंशन डाइवर्ट करण जी हिकिड़ी कोशिशि हुई, छो त कश्मीर में जहिड़े तरीक़े सां तव्हां ॾिठो त इलेक्शन बि हुई ऐं उते हाणे पाबंदी हणी छॾी अथऊं। अल जज़ीरा जी जेका रिपोर्ट आई उन खां पोइ अल जज़ीरा खे बैन करे छॾियो अथऊं उनजी वेबसाइट पाकिस्तान में। त ऐं इहो बि हुकूमत बैन कयो आहे त जेको आहे सवाइ कराची, लाहौर ऐं इस्लामाबाद में जेके इंटरनेशनल मीडिया सां लाॻापियल इवन पाकिस्तानी सहाफ़ी आहिनि
त उहे इन्हनि 3 शहरनि खां ॿाहिरि जेकॾहिं वेंदा रिपोर्टिंग जे लाइ त उहो कंसर्न सूबाई हुकूमत जे परमिशन खां पोइ वेंदा। त अहिड़े क़िस्म जूं शयूं जेके नज़र थियूं अचनि या जेके डेवलपमेंट्स थियूं आहिनि इन सीक्वेंस, त उन मां त ईअं थो लॻे त हीअ हिकिड़ी अटेंशन डाइवर्ट करण जी कोशिशि हुई। छो त बलूचिस्तान जे हवाले सां बि वफ़ाक़ी वज़ीर ते तनक़ीद थी रही हुई, हुकूमत ते बि तनक़ीद थी रही हुई, त जंहिंजे लाइ उन इहो चयो अॻु में त बलूचिस्तान कुझु बि न आहे, हिकिड़ो SHO काफ़ी आहे। त उहो जॾहिं उते हिकिड़ा बदमनी जा एॾा वाक़िया थींदा रहिया मुसलसिल, त उन हवाले सां बि हिकिड़ो प्रेशर हो। प्लस जेको आहे त ही कश्मीर जे हवाले सां बि हिकिड़ो तमामु बिल्टअप थिए पियो। ऐं इहो जेको मूंखे लॻे थो अलाह न करे ईअं थिए, पर हीउ जेको 9 तारीख़ वारो मरियलो आहे इहो खूनी मरियलो आहे। छो त हीउ पूंछ में आख़िरी जेको डिवीजन आहे, त रावलाकोट हुनजो हेडक्वार्टर आहे जिते इहो धरणो लॻल आहे। जी त हुकूमत खे जेको आहे त हिनमहिल ताईं का अहिड़ी एफर्ट जेका ॻाल्हियुनि जे ज़रिए मामले खे सेटल कजे उहा कंदे नज़र कोन पई अचे। ऐं लॻे थो त अञा बि ही माइंड पंहिंजो ठाहियूं वेठा आहिनि त डंडे जे ज़ोर ते या ताक़त जे बुनियाद ते जेको आहे हू मामलनि खे हैंडल करे वेंदा। ऐं जेकॾहिं ईअं थियो त मूंखे लॻे थो त इहो मामलो हिते रुकबो कोन ऐं मज़ाहिमत थींदी। ऐं नतीजे में जेको आहे हिनमहिल ताईं जेको चवनि था त 100 जे लॻभॻि माण्हू जेको आहे उते मरी चुका आहिनि। त वधीक अञा टेंशन थींदो ऐं सूरत हाल वधीक ख़राब थी सघे थी। मां सम्झां थो त हुकूमत खे या ॿिया जेके बि कर्ता धर्ता आहिनि त उन्हनि खे बजाए अहिड़ा अटेंशन डाइवर्ट करण जहिड़ा बयान ॾेई ऐं मामलनि खे जेको आहे उलझाइण बदिरां जेको आहे उहे जेके असुल इश्यूज़ आहिनि उन्हनि खे सेटल करणु घुरिजे। ऐं इहा जेका अप्रोच आहे डंग टपाऊ अप्रोच जेको आहे उहा अख़्तियार न करणु घुरिजे। ठीकु, त एजाज़ साहिबु जीअं मां चयो त हुकूमत खे मामरनि खे उलझाइण बदिरां सुलझाइण पासे वञणु घुरिजे, पर ही जेके हुकूमत जा ॿ अहम स्टेक होल्डर्स आहिनि उन्हनि विच में जेका वेड़ नज़र अचे पई, ही बि का डाइवर्जेंट स्ट्रेटेजी मां ॾिसो पिया या सम्झो पिया त वाकई हिते मामरा कुझु ख़राबु आहिनि? ॾिसो शयूं त पंहिंजी जाइ ते, ॾिसो पाकिस्तान जी जेका तारीख़ आहे सॼी सियासी तारीख़ जो तव्हां जाइज़ो वठो त का बि अनहोनी कंहिं बि वक़्तु थी सघे थी ऐं कंहिं बि शइ जे पॉसिबिलिटी खे तव्हां रूल आउट नथा करे सघो। छो त जेको असांजो माज़ी अहिड़ो चेकर्ड रहियो आहे पॉलिटिकल हिस्ट्री जो। त हाणे बि जेको आहे तव्हां ॾिसो शयुनि खे त गौर खान जेको आहे PTI जो उन इहा डिमांड कई त वज़ीर आज़म साहिबु अदम एतमाद जो वोट वठे। जी ऐं एतमाद जो वोट वठे। वरी जॾहिं इहे ॻाल्हियूं अदम एतमाद जूं शुरू थियूं त उनखां पोइ वरी PTI जो कुझु माण्हुनि इहो चवणु शुरू कयो त असां पीपल्स पार्टी सां गॾिजी अदम एतमाद में इंट्रस्ट नथा रखूं। त इहो बि मौक़िफ़ साम्हूं आयो आहे हिननि जो। पर जेकॾहिं PTI पीपल्स पार्टी सां गॾिजी को अहिड़ो एडवेंचर करे थी त उनजो जेको सॼो बयानियो आहे उहो लुड़ी वेंदो। त मूंखे बि नथो लॻे त उन हवाले सां जेकॾहिं इन जे पोयां जेसि ताईं इस्टेब्लिशमेंट जी आशीर्वाद न हूंदी तेसि ताईं इहा मूव न कामयाबु थी सघे थी न अॻिते हली सघे थी। तंहिंजे करे मूंखे लॻे थो त पीपल्स पार्टी बि छंडे फूके कदम रखंदी ऐं 10 तारीख़ खां पोइ हिननि जे रवैये में बिल्कुलु तब्दीली तव्हांखे महसूसु थींदी ऐं थी सघे थो त साॻी पघार ते ईअं ई कमु कनि। छो त हिननि जो मॉनिटर या हैंडलर जेको आहे उहो साॻियो आहे। त मूंखे का अहिड़ी वॾी ॻाल्हि जेको आहे उन में नज़र नथी अचे। ठीकु, एजाज़ साहिबु पंहिंजी ॻाल्हि खे अॻियां वधाईंदे सोर साहिबु अवां छा चवंदो? मुस्लिम लीग नून इहा दावा कई आहे त 10 तारीख़ खां पोइ पीपल्स पार्टी पारां जेके इल्ज़ाम आहिनि मामरा आहिनि उहे असांखे नज़र न ईंदा ऐं पीपल्स पार्टी नतीजा तस्लीम कंदे नज़र ईंदी। एजाज़ साहिबु इहा ॻाल्हि कनि पिया त लॻे पियो त सूरत हाल कुझु ईअं ई नज़र ईंदी, कुझु फ्लेक्सिबिलिटी नज़र ईंदी, पर उन हवाले सां बि ज़रूरु ॿुधायो त छाकाणि त धमकी पीपल्स पार्टी बदस्तूर पंहिंजी ॾिनी आहे। अॼु बि पीपल्स पार्टी वारनि जेको ॿियो मरहलो थियो आहे उन ते केतिरा ई इल्ज़ाम लॻाया आहिनि त मुस्लिम लीग नून जी जेका ही कामयाबी आहे जंहिंखे मुस्लिम लीग नून पंहिंजी कामयाबी करार ॾिए थी, ही धांधली थियल खूनी इलेक्शन्स जो नतीजो आहे जंहिंखे असीं तस्लीम न कंदासीं ऐं नई आज़ाद कश्मीर में मुस्लिम लीग नून सां हुकूमत ठाही वेंदी। छा चवंदो मां? सभ खां पहिरीं त मूंखे पीपल्स पार्टी ते हैरत थिए थी ऐं खिलत अचे थी त पीपल्स पार्टी MQM खां जेकॾहिं सिखियो आहे त उहो इहो सिखियो आहे त ब्लैकमेलिंग कजे ऐं ब्लैकमेलिंग कजे ऐं पंहिंजा मक़सद हासिल कजनि। सो हिन वक़्तु मां सम्झां थी त मुस्लिम लीग नून वञी हिननि ब्लैकमेलिंग में न ईंदी ऐं बिल्कुलु सही एजाज़ कयो आहे त इहो जॾहिं वक़्तु आयो 10 तारीख़ खां पोइ त इहा ब्लैकमेलिंग बि ख़तमु थी वेंदी। सो हाणे ही चवनि था त असांखे ठाहे जोड़े ऐं असांखे ॾियनि अवाम भली वोट ॾिए या न ॾिए,
उन खां सवाइ जेकॾहिं नथो ॾिए त पोइ ख़ूनी इलेक्शन आहे, जेकॾहिं न आहे त पोइ पुरअमन इलेक्शन आहे। तो अहिड़े क़िस्म जी जेको आहे सो दवा जेका आहे हुन में का सदाकत कान्हे का। हाणे अवाम हिननि को ॾिए कोन थो त ज़बरदस्ती हिननि खे कीअं, हुते हुननि जी हुकूमत हुई, अॻु में बि हुकूमत हुई, उहा जेका नाकाम थी चुकी आहे। हाणे जेकॾहिं उते जेके कुझु हालतूं थियूं आहिनि त हिननि जी हुकूमत में थियूं आहिनि न, त हीअ पंहिंजी ज़िम्मेदारी उन जी छो नथा क़बूल कनि। त हिननि जी हुकूमत में जेके कुझु धरना लॻा या जेके कुझु हालतूं ठहियूं उन जी छा कश्मीरी हुकूमत जेका हुन वक़्तु हिन वक़्तु ताईं आहे उहा ज़िम्मेदार न आहे छा, या पीपल्स पार्टी जी हुकूमत ज़िम्मेदार न आहे छा? हीअ जेको आहे अहिड़े क़िस्म जी रुगो इन ई करे था ॾियनि त असां अहिड़े क़िस्म जी ज़बरदस्त करे ऐं जेको आहे सो इहा इलेक्शन बि पंहिंजे नाले ते कराए छॾियूं। तो ईअं कोन थींदो, बिल्कुलु बि न थींदो। ठीकु, ईअं कोन थींदो, पर सूरत साहिबा जीअं मां बि ॼाणायो त 10 तारीख़ खां पोइ मामला चेंज ईंदा। एजाज़ साहब बि ॻाल्हि कई त साॻी पघार ते सभु कमु कंदे नज़र ईंदा। पर सूरत साहिबा जेके इल्ज़ाम, जेके ॻाल्हियूं, जेके बयान हिन विच में नज़र आया आहिनि, इन खां पोइ पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नून गॾु कहिड़ी बेसिस ते वेहंदा, अवाम खे छा मुंहुं ॾेखारींदा? ॾिसो, असां त पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ कुझु बि कोन कयो आहे न। असां त इलेक्शन हिकिड़ी थी आहे जंहिंमें हिसो वरितो आहे, जंहिंमें खटियो आहे, अरबे रुपयनि जी करप्शन जा इल्ज़ाम लॻाया आहिनि। अवाम बि ॻाल्हियूं जेके कयूं आहिनि, मुस्लिम लीग नून बि पोइ ते न रही आहे। मुस्लिम लीग नून ॼाणायो आहे त अरबे रुपयनि जी करप्शन कई आहे पीपल्स पार्टी ऐं धांधली कंदी आई आहे। बारीक उहो करप्शन जी जॾहिं तव्हां ॿिए ते बेगुनाह इल्ज़ाम हणंदो त तव्हांजूं जेके शयूं अॻियां आयूं आहिनि त उहो त क़ौम खे ॿुधाईंदासीं त बाबी हीअ शयूं आहिनि, उहे शयूं आहिनि, हीअ भला उन्हनि जे ख़िलाफ़ वञनि, उन जे ख़िलाफ़ वञनि कोर्ट में, त बाबा हीअ जेको असां ते एॾो सारो इल्ज़ाम लॻो आहे हिनखे साबित कयो। हाणे इहे शयूं आहिनि तॾहिं त शयूं हिननि ते लॻनि थियूं। या जेका सिंध जी हाणे हे जेके सूबनि जूं ॻाल्हियूं थियनि थियूं, सिधी सही ॻाल्हि आहे, सिंध जे कंहिं बि बचे खे जेकॾहिं सिंध जे माण्हू ज़िंदा आहे त उहा शइ क़बूल कोन हूंदी। पर हिननि जी जेका बद इंतिज़ामी आहे, हिननि जी जेका नाअहली आहे, जेका हिननि जी इहा 14 साल जेको आहे सो ख़राब जेका हुकूमत रही आहे, बदतरीन हुकूमत रही आहे, अहिड़ी बदतरीन गवर्नेंस ॾेखारींदड़ उनजो बि हिसो आहे न। ठीकु, त अहिड़ी बदतरीन, उहो ई सुवाल मूं रखियो त अहिड़ी बदतरीन कारकर्दगी रखंदड़ अहिड़ी नाअहल हुकूमत सां अवी वरी बि गॾु वेठा हो। हीअ शो बि मूंखे जॉइन कयो आहे। हीअ सभु अवां छा चवंदो? मुस्लिम लीग नून ॼाणाए पई त सभु ब्लैकमेलिंग करे पई पीपल्स पार्टी, उन खां सवाइ कुझु न आहे। 10 तारीख़ खां पोइ सभु साॻी पघार ते कमु कंदा ऐं नतीजनि खे पीपल्स पार्टी तस्लीम बि करे वठंदी। हीअ साहिबा, हीअ शो साहिबा, मुंहिंजो आवाज़ु पहुचे पियो मां ताईं? हीअ साहिबा, मुंहिंजो आवाज़ मां थी पहुचे पियो? मूंखे ॿुधो पिया मां? नाज़रीन, कोशिशि कयूं था हीअ शो साहिबा सां ॿीहर राब्तो कयूं जीअं उन्हनि जो मौक़िफ़ बि शामिल करे सघूं। पीपल्स पार्टी उबती ॻणप जी धमकी ॾिनी आहे वफ़ाक़ी सरकार खे, पर छा उन्हनि वटि वाकई सियासी ताक़त मौजूदु आहे? जीअं ते ज़िक्र बि थियो त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ॼाणाए पई त हू पीपल्स पार्टी सां गॾिजी करे जेका ही अदम एतमाद वारी रिथ हूंदी उनमें शामिल कोन थींदा, त पोइ पीपल्स पार्टी वटि ॿियो कहिड़ो रस्तो मौजूदु आहे? पीपल्स पार्टी कहिड़ी रीति अॻियां वधंदी? या जेका मुस्लिम लीग नून जी दावा आहे त 10 तारीख़ खां पोइ सभु असांखे साॻी पघार ते ऐं साॻे तरीक़े सां कमु कंदे नज़र ईंदा, उहो दावो असांखे सच थींदे नज़र ईंदो? उन ते बि गुफ़्तगू कंदासीं। ऐं गॾोगॾु जेका नाज़रीन ताज़ी कश्मीर जे अंदरि सूरत हाल आहे, तमामु घणी हसास सूरत हाल आहे, जेको ही 10 अगस्त वारो मरहलो आहे उनखे बि तमामु घणो हसास ॼाणाए पियो वञे। त उन खां अॻु छा ही ॿई पार्टियूं, वफ़ाक़ी पार्टियूं, अहम स्टेक होल्डर्स कुझु करे वठंदियूं? हीअ शो साहिबा, मुंहिंजो आवाज़ मां थी पहुचे पियो? हीअ साहिब, मुंहिंजो आवाज़ मां थी पहुचे पियो? मूंखे ॿुधो पिया मां? हीअ शो साहिब, मुंहिंजो आवाज़ मां थी पहुचे पियो? मूंखे ॿुधो पिया मां? नाज़रीन, राब्तो वरी मुनक़िद थियो आहे। कोशिशि कयूं था हीअ शो साहिब सां असांजो राब्तो बहाल थिए। जा सभु अवां वटि ईंदसि। ऐं जेका ॻाल्हि जेका अवां बि कई त 10 तारीख़ खां पोइ ही असांखे सभु साॻी पघार ते कमु कंदे नज़र ईंदा, छाकाणि त हैंडलर साॻियो आहे। त हाणे जेका हैंडलिंग हिन वक़्त ताईं आज़ाद कश्मीर जे हवाले सां थी आहे ऐं उन खां जा जेके नतीजा आहिनि उहे बि असांजे आॾो आहिनि।
अवां सम्झो पिया त का रियलाइज़ेशन थी आहे, का पैदा थी आहे ताक़त जे इस्तेमाल खां सवाइ का ॿी स्ट्रेटजी असांखे नज़र ईंदी सूरत खे हैंडल करण लाइ? ॾिसो हिन में बि अजीब मुंझारो आहे त कुझु वज़ीर चवनि था त ठीकु आहे असां ॻाल्हियूं कंदासीं, कुझु वज़ीर चवनि था त बिल्कुलु बि न ॻाल्हाईंदासीं, इहे मसइला जेके आहिनि जेके हुननि जूं डिमांड्स आहिनि। हाणे इन विच में तव्हां ॾिठो त जॾहिं इलेक्शन कश्मीर जो पहिरियों मरहलो शुरू बि कोन थियो, बिलावल साहब वञे पियो कैंपेन ते, त हुन मौलाना फज़लुर रहमान खे विच में आणण जी कोशिशि कई ऐं हुकूमत खे बि चयो त मौलाना खे जेको आहे तव्हां विच में विझी मसइलो हल कयो। पर हुकूमत जेको आहे उन ते को बि गौर न कयो ऐं उन खां पोइ बि असांखे ताक़त जो इस्तेमालु उहो थोरे थोरे पैमाने ते नज़र आयो। त मक़सदु चवण जो त फ़िलहाल त नथो लॻे त मूंखे गवर्नमेंट जेको आहे उहा का इन मूड में आहे। ऐं जेकॾहिं ही चाहिनि हा त मुंहिंजे ख़्याल में प्रायोरिटी नंबर 1 इहा हुजणु घुरिजे आहे त नवाज़ शरीफ़ साहब बि ऐं बिलावल साहब बि मौलाना फज़लुर रहमान साहब खे वठी ऐं उते वञनि हा ऐं हुननि सां वञी ॻाल्हियूं कनि हा। नई असेंबली हाणे जुड़ण वारी आहे, जेके हुननि जा उन सां रिलेटेड इशूज़ आहिनि, जेके कॉन्स्टिट्यूशन में अमेंडमेंट करणी आहे या जेके बि शयूं आहिनि उहे ख़ातिरी कराइनि हा, त मुंहिंजो ख़्यालु आहे त ही मामिलो हल थी सघे थो ॻाल्हियुनि जे ज़रिए पीसफुली। ऐं हाणे बि अञा वक़्तु न वियो आहे, जेकॾहिं ही अञा 3-4 ॾींहं आहिनि, जेकॾहिं ही इनिशिएटिव ईअं नथा वठनि त यकीनन तव्हां इहो सम्झो त पोइ इहो मरहलो जेको आहे उहो तमामु ख़तरनाक हूंदो, जेको मुल्क जा हिन बुनियादनि खे लोॾे छॾींदो। अहिड़ी सिचुएशन जेको आहे उहा ख़ौफ़नाक पई आहे। हुकूमत त खणी मीडिया ते पाबंदी हणी छॾींदी, उन सां कहिड़ो फ़र्क़ु थो पए? अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौरु आहे ऐं हर शइ जेको आहे उहा पहुची थी वञे। तव्हां ॾिसो त सॼे यूरोप में कश्मीरी जेके आहिनि उहे एहतजाज था कनि, अमेरिका में एहतजाज था कनि, बर्तानिया में एहतजाज था कनि, त इहे जेको आहे हिननि जी सपोर्ट में जेके धरणे ते वेठल माण्हू आहिनि, ईअं कॾहिं बि न थियो आहे त हिते जेका एक्टिविटी पॉलिटिकल एक्टिविटी अहिड़ी थिए। माना हीअ ऑलमोस्ट अहिड़ी सिचुएशन थी आहे जो माण्हू इहो चवण ते मजबूर आहिनि त पाकिस्तान इज़ गोइंग टू फॉलो प्ले बुक ऑफ इंडिया। वॉट एवर इंडिया इज़ डूइंग इन ऑक्युपाइड कश्मीर, the same thing is being done here in Pakistan। त मुंहिंजो ख़्याल आहे त इहो तासुर जोड़णु जेको आहे उहो ई हुकूमत जे लाइ ख़ौफ़नाक आहे। ऐं इन जे करे हुकूमत खे जेको आहे त उहो वठणो पवंदो इनिशिएटिव ऐं ट्रस्ट करणो पवंदो, छो त हुकूमत ते डायरेक्ट हू बि ट्रस्ट नथा कनि। छो त 2023 खां वठी तव्हां वाइदा कंदा, हुननि जा धरणा ख़तमु कराईंदा ऐं सभु कुझु कंदा था अचो पिया। हाणे हुननि खे बि ठोस गारंटी घुरिजे ऐं ईअं तकड़ में हो बि शायदि कोन धरणो ख़तमु कंदा। ठीक है जय साहब, जी अवां ॼाणायो त कश्मीर कॉज़ जेको आहे उनखे बि नुक़सानु पहुचे पियो। ज़ाहिर आहे आलमी सतह ते जेको मैसेज वञे पियो, जेको असरु वञे पियो, उहो बहितर कोन्हे मुल्क जे इमेज लाइ। सूरत साहिबा छा चवंदो अवां हवाले सां? तमामु हसास सूरत हाल आहे ऐं जॾहिं असां ॾिठोसीं इलेक्शन जो आगाज़ न थियो त उनखां अॻु बि मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि बि इहे सलाहूं हुकूमत खे ॾिनियूं पिए त जेकॾहिं इलेक्शन खां अॻु माहौल खे साज़गार कजे ऐं पोइ इलेक्शन में वञे त शायदि अहिड़ियूं हालतूं हुकूमत खे फेस न करणियूं पवनि हा। हाणे जीअं एजाज़ साहब ॻाल्हि कई त 10 तारीख़ वारो मरहलो तमामु घणो हसास मरहलो आहे ऐं हुकूमत जी हैंडलिंग ते डिपेंड करे थो त हुकूमत कहिड़े रीत हिन मामले खे हाणे खणे थी। ॻाल्हि इहा त मां इहो चवंदसि त जेकॾहिं को ॿाहिरियां माण्हू अहिड़े क़िस्म जी ॿोली ॻाल्हाइनि था त हिंदुस्तान जे कश्मीर ऐं पाकिस्तान जे कश्मीर वारियूं हालतूं साॻियूं आहिनि, त मां चवां थी हिन में बिल्कुलु सदाकत कान्हे का। हिंदुस्तान जे कश्मीर सां जेका ज़ुल्म थियो आहे, जेका बर्बरियत थींदी आई आहे ऐं थिए पई, हाणे उन सां पाकिस्तान जे जेको कश्मीर इलाइक़ो सां आहे उन में बिल्कुलु बि न आहे, बिल्कुलु बि अहिड़े क़िस्म जूं हालतूं कोन्हनि के। अवां न पिया सम्झो सूरत साहिबा त जेके हालतूं कश्मीर अंदर आहिनि या जिन हसास एहतजाज आहिनि। हाणे ॾिसो न, मां उते चवां थी एहतजाज आहिनि, पर हिकिड़ो चवे त 100 माण्हू मारिजी विया आहिनि। इन में मां नथी सम्झां त सदाकत आहे। ऐं इनखे जेकॾहिं अहिड़े क़िस्म जो वधा ॾिजे त इंडिया जे कश्मीर सां जेको आहे सो तव्हां हुन सां भेट कयो, इन सां बिल्कुलु बि जेको आहे सो इहा भेट नथी करे सघिजे। त उहा जेको ज़ुल्म उते थियो आहे ऐं हिननि कश्मीरनि सां बि ईअं थियो आहे, ईअं बि बिल्कुलु कोन्हे। ईअं बि बिल्कुलु कोन्हे को त हुकूमत ॻाल्हियूं कोन कयूं आहिनि, ॻाल्हियूं बि कयूं आहिनि ऐं मां सम्झां थी अञा बि ॻाल्हियूं कंदी। मां सम्झां थी, मूंखे पक आहे त अञा बि ॻाल्हियूं कंदी। पर हाणे उन शयुनि जूं बि ॻाल्हियुनि जी बि हिकिड़ी जेको आहे सो लाइन हूंदी आहे
त भई हिन लाइन ताईं असां ॻाल्हियूं मञी सघजनि थियूं, हिकिड़ियूं गैर कानूनी गैर आइनी तरह सां जेकॾहिं तव्हां ॻाल्हियूं कंदो या मञणाइण जी ॻाल्हि कंदो त उहे असां कॾहिं बि कोन मञंदासीं। त अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं जेको आहिनि मां सम्झां थी त बिल्कुलु ॻाल्हियूं बि थींदियूं ऐं हर क़िस्म जूं ॻाल्हियूं सियासी थींदियूं, हिकिड़ी जमूरी तरीक़े सां ॻाल्हियूं थींदियूं। ज़रूरु हुकूमत इन शइ ते जेको आहे सो क़दम खणंदी, पर इहा भेट ॾियणु बिल्कुलु मां नाइंसाफ़ी आहे। और सम्झो पिया त इहो चवणु नाइंसाफ़ी आहे। अव्हांखे न पियो लॻे त कश्मीर कॉज़ खे इन मामलनि सां, इन सूरत हाल सां नुक़सानु पहुचे पियो ऐं गॾोगॾु जेका हैंडलिंग रही आहे, जिते बार बार सवाल उथनि पिया त न रुगो एहतजाज कंदड़नि सां हुकूमत को ॻाल्हाए सघी? बिल्कुलु थिए थो, कश्मीरी काज़ सां नुक़सानु इन जे करे थिए थो जेके अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं फैलाइनि था, जेके अहिड़े क़िस्म जूं हरकतूं कनि था, जेके धरणा हणनि था या अहिड़े क़िस्म जो जेको कश्मीर में हालतूं पैदा कयूं आहिनि, ज़ाहिर आहे उन कश्मीर काज़ ते नुक़सानु थींदो, बिल्कुलु थींदो, उन जो असरु थींदो। पर उन सां इहा भेट करण त जेको इंडिया जे कश्मीर सां थिए थो उहो पाकिस्तान जे कश्मीर जे अवाम सां थिए थो, इहो बिल्कुलु नाइंसाफ़ी है। ठीक, शाहनवाज जदून साहब भी नाज़रीन मुझे ज्वाइन किया है। शाहनवाज साहब, आपको भी वेलकम कहूँगी। सोरठ थेबो साहब और एजाज मर साहब मेरे साथ मौजूद हैं। आप क्या कहेंगे आज़ाद कश्मीर के इलेक्शन के हवाले से? 2 मरहले गुजर चुके, अब तीसरा मरहला बाकी है। पीटीआई का बायकॉट बदस्तूर बरकरार है। क्या इस वक्त तक की जो सूरत हाल बनी है और ख़ास करके जो 2 अहम स्टेक होल्डर्स हैं, नाज़रीन राब्तो मुनक़द थी वियो आहे। शाहनवाज जदून सां असां कोशिशि था कयूं त उन सां राब्तो बहाल थिए। हीर शो साहिब सां बि मुसलसल उन्हनि जे नेटवर्क जे करे उन्हनि सां राब्तो न पियो थी सघे। असांजी कोशिशि आहे त उन सां राब्तो बहाल थिए त जीअं उन्हनि जो मौक़े बि प्रोग्राम में शामिलु करे सघूं। एजाज साहब, अवां वटि ईंदसि। सोरठ साहिबा खे मां ॿुधो सम्झनि पियूं त इहा नाइंसाफ़ी या ज़्यादती हूंदी जेकॾहिं उन्हनि खे भेटियो वञे हाणे आज़ाद कश्मीर जी सूरत हाल खे वालियल कश्मीर जी सूरत हाल खां, पर उहे सम्झनि पियूं त ॻाल्हियूं अॻु बि थियूं आहिनि, कोशिशूं थियूं आहिनि ऐं हाणे बि हुकूमत ॻाल्हियूं कंदी। अव्हां सम्झो पिया त जेको कुझु एहतजाज थींदो रहियो, जेका ज़िम्मेवारी बहसियत वफ़ाक़ी गवर्नमेंट जी हुजे थी, ऐं उन सां गॾोगॾु पीटीआई सां बि असां कोशिशि कयूं पिया राब्तो थिए। पीटीआई जो बि उते बायकॉट आहे, जेका हुननि जी ॿी स्टेक होल्डर पार्टी आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी, उनजी हुकूमत रही आहे उते, पर हू बि ॼाणाइनि पिया त हाणे हू बि शायदि बायकॉट वारे वाट ते वञनि पिया। कुझु अहिड़ा बयान उन्हनि जा बि साम्हूं अचनि पिया त मजमूई तौर ते वफ़ाक़ी सरकार जी जेका हैंडलिंग आहे उहा केतिरी उन्हनि जी पंहिंजी ॻिचीअ में पइजी सघे थी। ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त हैंडलिंग अजीब आहे। मूं अॻु में चयो, पहिरीं ॻाल्हि त मां इहा वज़ाहत कयां पंहिंजे सोरठ साहिबा सां त इहे मूं जा वर्ड न हुया। मूं तव्हांखे कोट एंड कोट ॿुधायो त इंटरनेशनल जेके ऑब्जर्वर ऐं नो डाउट के इन में को शक कोन्हे त वालियल कश्मीर में हालतूं हितां खां वधीक संगीन आहिनि ऐं उन में को शक कोन्हे को। बाक़ी जेतिरे क़दुरु तव्हां जेका ॻाल्हि कई नाज़िया त ही पीपल्स पार्टी बि बाइकाट वारे पासे वेंदी, उहो मूंखे नथो लॻे। उहो इन जे करे त जेको कश्मीरी जेका हिकदम इहा जॉइंट एक्शन कमेटी आहे, उन जी कॉल एतिरी इफेक्टिव रही आहे जो माण्हू निकिता ई न आहिनि। तमामु घटि माण्हू वोट ॾियणु अचनि था, बाक़ी वञी पोइ हर को पंहिंजे ओताकनि ते दॿा खणी उतां भरे अची पोइ पहुचाइनि था इलेक्शन कमीशन में। ऐं इहो विज़िबल नज़र आई आहे चेंज। इहे शयूं रिपोर्ट बि थियूं आहिनि, अल जज़ीरा बि रिपोर्ट कयूं आहिनि, जंहिंखां पोइ उनजी रिपोर्ट खे कूड़ो करार ॾेई ऐं पाबंदी लॻाई वई सॼी मीडिया ते। त ही तासुर इहो था ॾियणु चाहिनि जेको मूंखे सम्झ में अचे थी ॻाल्हि त हुकूमत ऐं ॿिया जेके बि रियासत जा इदारा आहिनि त हू तव्हां ॾिठो त 95-98% जेको आहे वोट कास्ट रेशो ॼाणाए इहो तासुर था ॾियणु चाहिनि त कश्मीरनि पहिरियों दफ़ो तारीख़ में एॾो वॾो हेवी मैंडेट जेको आहे उहो ॾिनो आहे, पर हक़ीक़त इहा कोन्हे का। ऐं जेसिताईं इहो मसइलो सेटल न थींदो, इहो ईंदड़ गवर्नमेंट जे लाइ बि वॾो चैलेंज हूंदो। हिन वक़्तु खणी पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे, पर उन खां पोइ जेकॾहिं नून लीग जी अचे थी या गॾिजी हुकूमत ठाहिनि था त उन्हनि जे लाइ बि इहो वॾो चैलेंज हूंदो। इहो इशू ईअं रिज़ॉल्व कोन थींदो। 3 सालनि खां वठी तव्हां ठलनि आसरनि ते हुननि खे लॻायूं वेठा आहियो। हुननि जा मुतालबा छा आहिनि त असांखे कुझु पुलियूं जेके तव्हां ठाहे ॾियण जो वाइदो कयो उहे न ठाहियूं अथव, कुझु रोड तव्हां जेको आहे ठाहे ॾियण जो वाइदो कयो उहो तव्हां अमल न कयो आहे हिन महिल ताईं। त काफ़ी सारा गवर्नमेंट हुननि जा मुतालबा तस्लीम बि कया आहिनि,
ऐं ऑन पेपर कुझु रिलीफ बि ॾिनो आहे, बिजली जे बिलनि में रिलीफ ॾिनो आहे, ऐं प्लस जेको आहे त अटे जी क़ीमतूं जेको आहे सब्सिडाइज़ करे उहो ॾिनी अथऊं। पर उहा ॿी ॻाल्हि आहे त अटे जी हाणे उहा क्वालिटी जेको आहे उहा थर्ड क्लास आहे, जेको हाणे अटो ॾिनो थो वञे जंहिं सब्सिडाइज़ रेट ते। त इहे इशूज़ आहिनि, इनखे एड्रेस करणो पवंदो। ऐं जीअं मूं अॻु में पंहिंजे पेरेंट एक्ट में चयो त हीअ जेका नई असेंबली ठहे थी त अॻु में इहा गवर्नमेंट ॻाल्हि कंदी रही आहे त जेके डिमांड्स कानून में तरमीम जे हवाले सां आहिनि त उहे हू मुअखर करे सघनि था 2-3 महीननि जे लाइ, जेकॾहिं तव्हां उन्हनि खे का अहिड़ी ॾियो था ख़ातिरी। त मुंहिंजो ख़्यालु आहे त हिते हैंडल करण जो जेको तरीक़ो आहे उन ते जेको आहे उहो मूंखे नथो लॻे त हे पीसफुली मामले खे हल करण था चाहिनि, छो त ही हिरड़नि डंडे जे ज़ोर ते हर शइ खे चइबो आहे तव्हां ताक़त जे ज़ोर। बलूचिस्तान जूं हालतूं अॼु 78 सालनि खां पोइ ईअं ख़राब थियूं न, कश्मीर में बि त इहो साॻियो इशू आहे न। ठीकु, ऐं तव्हां सम्झो पिया त ज़ाहिर आहे त जेका बि हुकूमत ईंदी उन जे लाइ ज़ाहिर आहे ही हुकूमत हिकिड़ी गुलनि जी न पर कंडनि जी सेठ साबित थींदी जेकॾहिं इन्हनि चैलेंजनि खे बर वक़्तु एड्रेस न कयो वियो वक़्तु सिर जेके केतिरी वक़्त खां पेंडिंग ईंदा पिया रहनि। PTI मां शाहनवाज़ ज़दून साहब भी मुझे ज्वाइन किया है। शाहनवाज़ साहब, मेरी आवाज़ आप तक पहुंच रही है? शाहनवाज़ साहब, मेरी आवाज़ आप तक पहुंच रही है? मुझे आप सुन पा रहे हैं? शाहनवाज़ साहब, आप हमारे साथ शो पर मौजूद हैं, मेरी आवाज़ आप तक पहुंच रही है? जी जी जी, आपको वेलकम कहूंगी इस प्रोग्राम में। मेरे साथ सोरठ थेबो साहब, एजाज मर्ज साहब भी मौजूद हैं। बात हो रही है आज़ाद कश्मीर की सूरत हाल की और साथ साथ पाकिस्तान पीपल्स पार्टी जो इस हुकूमत को उल्टी गिनती की धमकी भी दे चुकी है। क्या कहेंगे आप जो इस वक्त सूरत हाल है? हुकूमत कह रही है कि हम ये जो तीसरे मरहले के बाद हालात कुछ बदले हुए नजर आएंगे पीपल्स पार्टी के कॉन्टेक्स्ट में, लेकिन साथ साथ पीपल्स पार्टी ये धमकी भी दे चुकी है। PTI कहाँ पर खड़ी है इस सारी सूरत हाल में? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, बहुत बहुत शुक्रिया नाजिया साहब। देखिए, बात ये है कि हम तो पहले दिन हमने बाइकाट कर दिया था। हमें तो नजर आ रहा था आज जो पीपल्स पार्टी इल्जामात लगा रही है कि धांधली हुई, फेयर इलेक्शन नहीं हुआ, तो ये चीजें तो हम 3 साल से कह रहे हैं कि 2008 अपना 8 फरवरी 2024 जो इलेक्शन हुए पूरी दुनिया के सामने, यहाँ पर फॉर्म 47 के जरिए लोगों को बिठाया गया। फिर गिलगित बल्तिस्तान का इलेक्शन आपके सामने है कि PTI को कोई स्पेस नहीं दिया गया और वहां पर ना हमारे लोगों को जाने दिया गया, ना हमें कैंपेन करने दी गई। फिर इसी तरह फिर कश्मीर में हाई कोर्ट ने फैसला किया हमें निशान देने का और वो निशान दोबारा हमसे छीना गया। तो जाहिर यहाँ तो हमें नजर आ रहा था कि जो कश्मीरी अवाम जो चाहते हैं, तो जाहिर हम तो अवाम के साथ खड़े होंगे। जो अवाम चाहेगी हम उन्हीं के साथ। कश्मीरी अवाम अपने हुकूक के लिए निकले हुए हैं और यहाँ पर इनको पड़ी हुई थी इलेक्शन कराने का। ये जो 12 सीटें हैं उन पे भी वो कह रहे हैं कि ये अपने मंजूर नजर लोगों के ले आते हैं। और आपने देख भी लिया, कराची के अंदर 2 सीटें थी, वहां पर पीपल्स पार्टी ने अपनी जेब में डाल ली और जो पंजाब की सीटें थी वो मुस्लिम लीग नून ने अपने जेब में डाल ली। तो बात ये है कि वो तो सिलेक्शन था, इलेक्शन तो नहीं था। लेकिन तो अब शाहनवाज साहब, पीपल्स पार्टी PTI की आवाज से हम आवाज होकर PTI की तरफ हाथ बढ़ा रही है, उसका क्या कहेंगे? उस पर आप क्या कहेंगे? और साथ साथ उन्होंने वफाकी हुकूमत को उल्टी गिनती की धमकी भी दी है। नाजिया साहिबा, देखिए, आप भी यही हैं, मैं भी यही हूँ। ये लोग पुरानी तनख्वाह पे काम करेंगे। ये खाली बोलने की बातें होती हैं कि भाई आपने देखा गिलगित बल्तिस्तान में भी बिलावल साहब ने तकरीरें की थी, लेकिन जब बजट वाला मामला आया तो असेंबली, कौमी असेंबली में इन्होंने बढ़ चढ़कर हिस्सा लिया और तकरीरें की कि भाई ये बजट जालमाना बजट है, ये है। लेकिन जब पास कराने का टाइम आया तो वही पीपल्स पार्टी लेन में खड़े होकर उस बजट को पास करा दिया है। अब पाकिस्तानी अवाम जान चुकी है, उनको पता है कि ये खाली अवाम के आंखों में सुरमा डालते हैं और बाकी कुछ नहीं है। आप भी यही है, मैं भी यही हूँ। पीपल्स पार्टी वही पुरानी तनख्वाह पे खड़ी होगी और वो मुस्लिम लीग नून को सपोर्ट करेगी और जो भी तरामीम आनी है वो इनको सपोर्ट करेगी। बात तो ये ना, हम तो पहले दिन से कह रहे हैं कि पीपल्स पार्टी को कि भाई आप दोनों तरफ की मजे लूट रहे हैं। अगर आपने उल्टी गिनती शुरू की तो पहले सबसे पहले आप छोड़े ना, सेनेट के चेयरमैनशिप से रिजाइन करें।
आप प्रेसिडेंट जो आपका है वो रिजाइन करे, तो सूबों में गवर्नर बैठे हुए हैं, उनसे रिजाइन करवाएं, निकले मैदान में। अब बात यह है कि मुल्क कहां से कहां पहुंच गया। महंगाई देखें, लाकानूनियत देख ले, यानी पेट्रोल देख ले, इतना यानी तारीख में इतना महंगा पेट्रोल कभी नहीं हुआ, और आलमी मार्केट में पेट्रोल की वेरियल जो ना वो सस्ते हो चुके हैं, लेकिन यहाँ ये महंगे दे रहे हैं। लोड शेडिंग 16 गेट से लोड शेडिंग है, हर चीज मतलब ये कि अगर बिलावल साहब, मुझे तो हैरान है कि जब तहरीक इंसाफ की गवर्नमेंट थी और 5 रुपए पेट्रोल बढ़े थे, तो बिलावल साहब ने कराची से लॉन्ग मार्च शुरू की थी, इस्लामाबाद गए थे। अब तो बिलावल साहब जो ना सत्तू पी के सोए हुए हैं और वो कहते कि उल्टी गिनती, कोई उल्टी गिनती शुरू नहीं है, यही पुरानी तनख्वाह पे ये काम करेंगे। ठीक ही सो साहब ने में ज्वाइन किया ही सो साहब अवां के भलीकार मुझे आवाज अवां ती पहुंचे पियो जी ही साहब मुझे आवाज अवां ती पहुंचे पियो बुधो पिया मुखे माइक अवां जो म्यूट आहे उनके काइंडली अनम्यूट कजो जी वालेकुम सलाम जी नाजत तव्हांजो आवाज़ अचे पियो बिल्कुल ठीक त ही साहब भलीकार अवां खे सोरठ साहब एजाज महर साहब शाहनवाज जदून साहब मूंसां गॾु मौजूद आहिनि ॼाणाइनि पिया त ही उल्टी गिनती जी धमकी हुजे या इल्ज़ाम हुजनि धांधली जा या ॿिया मामला पीपल्स पार्टी रुगो जेका डाइवर्जन वारी हिन वक़्तु सॼी कैंपेन हलंदड़ आहे बुनियादी अवामी इशूज़ खां उनजो हिसो आहे ऐं 10 तारीख़ खां पोइ जीअं मुस्लिम लीग नून बि दावा करे पई त पीपल्स पार्टी साॻी पघार ते कमु कंदी, नतीजा बि तस्लीम कंदी ऐं ही सभु बयान सिर्फ़ु बयाननि जी रहिजी वेंदा। छा चवंदो? बिस्मिल्लाह रहमान रहीम। नाज़िया हिकिड़ो त जेके पॉलिटिकल पार्टीस चवंदी रहियूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी हाणे सिर्फ़ु सूबे ताईं महदूद थी वई आहे। यकीनन उन्हनि जे लाइ जेके आहे उहा हैरान कुन जॻह थी वई त पाकिस्तान पीपल्स पार्टी हिन वक़्तु न सिर्फ़ु गिलगित में कश्मीर में जिथे बि इलेक्शन हले पई उते न सिर्फ़ु इलेक्शन करे पई, अल्हम्दुलिल्लाह खटे पई, ऐं जिथे न खटी आहे उते सेकेंड नंबर ते आहे ऐं अवाम में मक़बूलियत आहे उहा पाकिस्तान पीपल्स पार्टी जी वधे पई, किथे घटी न आहे। ॿी ॻाल्हि त यकीनन हिन सिस्टम में रहूं था ऐं सम्झूं था त जेको इलेक्शन कमीशन जो जेको प्रोसेस आहे, इलेक्शन कमीशन में इदारनि में इन्फ्लुएंस जेको आहे उहो वधे थो ऐं उन वजह सां जेका रिगिंग थिए थी ऐं जेके इशूज़ अचनि था उन में यकीनन पॉलिटिकल पार्टी आहे, उनजो हक़ आहे, उनजो इस्तक़ाक़ आहे, लीडर आहे, उनखे जॾहिं तव्हांखे यकीन हुजे त तव्हां जी पोज़ीशन हिकिड़ी फर्स्ट पोज़ीशन ते तव्हां आहियो, तव्हां खटंदड़ सीट आहियो, उते जेकॾहिं तव्हां रिगिंग में या जेके प्रूफ सां गॾु पाकिस्तान पीपल्स पार्टी सिर्फ़ु ॻाल्हियूं कोन पई करे बल्कि फैक्ट एंड प्रूफ सां गॾु शयूं ॾिए थी त किथे किथे जेकी आहे रिगिंग थी आहे, किथे किथे इशूज़ आया आहिनि, उन्हनि ते उहो ॻाल्हि करे थी ऐं उन बेस ते जेको आहे उहो चए थी। हाणे ही सभु ही उपती गिनतीअ जो मतिलबु छा आहे? उपती गिनतीअ जो मतिलबु छा आहे? नाज़िया यकीनन खोड़ सारा इशू आहिनि जेके नून लीग जे जेके शयूं आहिनि असीं सम्झूं था त जेके ईअं ई नून लीग खे सीटूं खणणियूं आहिनि, नून लीग खे खटिणो आहे त पोइ इलेक्शन कराइण जी ज़रूरत कोन्हे आहे। तव्हां आवाम खे मोटिवेट करियो, आवाम खे खणी अचो, हलो ऐं हुते जेकॾहिं तव्हां इन ई खे रिज़ल्ट जेकॾहिं अॻु में ई ठहियलु आहे तव्हांजी त पोइ ज़रूरत ई कोन्हे। त इहे यकीनन जेके इलेक्शनूं कराइनि था, इलेक्शन में रिज़ल्ट खणी था अचनि ऐं नून लीग जी जेका सेकेंड टियर लीडरशिप आहे जहिड़ी तरह सां उहा मीडिया ते वेही ॻाल्हियूं करे थी त इहो हिन जे लाइ त रिज़ल्ट खे मेरिट ते जेको खटे थो उनखे वेलकम कंदासीं, असीं चऊं था खटी ईंदा वेलकम कंदा, पर जेके तव्हां रिगिंग करे तव्हां रिज़ल्ट खे चेंज कंदा खणी ईंदा त पोइ उन ते यकीनन उन्हनि सभिनीनि जे लाइ उहो नून लीग जी गवर्नमेंट जे लाइ बि आहे, उन्हनि इदारनि जे लाइ बि आहे जेके अञा ताईं सॉफ्ट कॉर्नर रखनि था नून लीग जे लाइ, नून लीग खे जेको आहे 3 में सीटूं तयारु करे ॾियनि था त उन्हनि जे लाइ उल्टी गिनती आहे। 10 खां पोइ जेका रिज़ल्ट आहे अगस्त खां पोइ यकीन लीडरशिप वेहंदी, CSC जी मीटिंग थींदियूं ऐं उन खां पोइ जेके शयूं असांजूं CIC थींदियूं मीटिंग, उन खां पोइ जेको पॉलिसी लीडरशिप ॾींदी उहो उन्हनि जे लाइ। ऐं असीं सम्झूं था त अॼु जेकॾहिं गवर्नमेंट खे सपोर्ट आहे त असांजी पाकिस्तान पीपल्स पार्टी सपोर्ट बिल्कुलु आहे, शयूं आहिनि जेकॾहिं उहो सम्झनि था त बाबा असां ई सभु कुझु आहियूं त पोइ इंशाल्लाह उन्हनि जी उल्टी गिनती शुरू थी। ठीक, पर ही साहब मुस्लिम लीग नून जी इहा दावा आहे त ही रुगो 10 तारीख़ ताईं मामलो आहे, 10 तारीख़ खां पोइ
असांखे नतीजा तस्लीम कंदे पीपल्स पार्टी नज़र ईंदी। अवां खां अॻु शाहनवाज़ जदून साहब गुफ़्तगू कई, हू इहा ॼाणाइनि पिया त साॻियो ई माहौल असांखे नज़र ईंदो। गलो गरू चवनि पिया त जेकॾहिं पीपल्स पार्टी एतिरी संजीदा आहे पंहिंजे इल्ज़ामनि खे वठी करे, पंहिंजी ॻाल्हियुनि खे वठी करे, त पोइ रुगो बयान न हूंदा आहिनि, उन खां पोइ कुझु अमल बि नज़र ईंदा आहिनि। पर हिन वक़्त ताईं पीपल्स पार्टी अमल जे हद ताईं असांखे का शइ नज़र कोन पई अचे। अच्छा ॾिसो, खोड़ सारा इशूज़ आहिनि तव्हां जे साम्हूं आहे त सम्झूं था त 1828 अमेंडमेंट हुजे, NRC अवार्ड हुजे, हिन वक़्तु तव्हां जे लाइ तव्हां सम्झो था त जेको सूबनि जे हवाले सां ॻाल्हि कई थी वञे, जेका केनालनि जे हवाले सां ॻाल्हि थी कई वञे, उन्हनि सभिनीनि ते स्टैंड सिर्फ़ु पाकिस्तान पीपुल्स पार्टी स्टैंड वठी बीठी आहे। PTI कहिड़ो स्टैंड वरितो आहे या नून लीग कहिड़ो सूबे सिंध जे हवाले सां इशूज़ ते जेको आहे न उहो स्टैंड खणी बीहनि था। हिननि जो त इहे त चाहिनि था त बाबा पीपुल्स पार्टी अची वञे हेठि, मतिलबु जेके आहिनि शयूं क्लियर करे अची वेही रहे ऐं जेको आहे ऐं सुभाणे सभिनि खे माहौल क्लियर मिले ऐं जीत चाहिनि थी उहो कनि, चाहे उहो 28 अमेंडमेंट हुजे, चाहे सूबनि जे हवाले सां जेको हुन नओं शोशो छॾियो आहे, चाहे उहो तव्हांजे साम्हूं केनालनि जो। तो असीं सम्झूं था त जिथे ज़रूरत हूंदी स्टैंड खणण जी, पाकिस्तान पीपुल्स पार्टी स्टैंड खणी बीठी आहे खोड़ सारे इशूज़ ते ऐं खोड़ सारी जेके चाहे उहो अमेंडमेंट जेका सिंध जे मुफ़ाद में न हूंदी, मुल्क जे मुफ़ाद में न हूंदी, उन्हनि ते बाक़ाइदा असीं स्टैंड खणी बीठा आहियूं, स्टैंड खणी बीहंदासीं। बाक़ी जेके PTI आहे उनखे जो जेके तव्हांखे चईं इशू ते एतिराज़ आहे त पहिरीं तव्हां KPK में जेके तव्हांजी हुकूमत उनखे छॾे अचो न। तव्हांखे जेके सम्झो था त बाबा गवर्नमेंट सही कोन पई हले, गवर्नमेंट इशूज़ ते सियासत थी करे, गवर्नमेंट पेट्रोल पंप जेके प्राइस वधंदियूं त तव्हां पंहिंजे जेके छॾे अचो न। ॻाल्हियूं करणु आसान आहिनि। असीं सम्झूं था त जेको आहे उहो जेको असांजो लीडर आहे बिलावल, चेयरमैन बिलावल भुट्टो, उहो स्टैंड खणी बीहे थो ऐं बाक़ाइदा उन जी विजन आहे त अॼु पाकिस्तान पीपुल्स पार्टी चाहे गिलगित जी इलेक्शन में जेका तव्हांजी कामयाबी आहे उहो ऐं क्रेडिट पंहिंजी लीडरशिप खे ॾियां थी। ऐं हिन वक़्तु बि जेके असांखे चवंदा हुआ त पाकिस्तान पीपुल्स पार्टी ख़तमु थी वई आहे, सूबे ताईं पहुची वई, बल्कि हाणे ज़िलनि ताईं महदूद थी वई आहे, उनखे कश्मीर जी इलेक्शन में जेको टफ टाइम ॾिनो आहे उहो लीडरशिप जी विजन जे करे वजह सां आहे। चेयरमैन बिलावल भुट्टो कंटिन्यू हिन वक़्तु हुननि नून लीग त हुई कोन इलेक्शन में, गिलगित इलेक्शन में त सुती पई हुई, उन्हनि खे हाणे होश आयो ऐं कश्मीर में अची इलेक्शन में जेका आहे वठि त उहो सम्झूं था त लीडरशिप जे हुजण जे करे जेका रिज़ल्ट आई आहे, जेको अवाम मोटिवेट थियो आहे, अवाम निकितो आहे ॿाहिरि, अवाम इलेक्शन में रिस्पॉन्स ॾिनो आहे, उहो चेयरमैन बिलावल भुट्टो जे करे लीडरशिप जे करे ॾिनो आहे। ऐं जिते असांखे जिन सीटुनि ते एतिराज़ आहे उन्हनि ते बिल्कुलु इलेक्शन कमीशन में वेंदासीं ऐं ॻाल्हाईंदासीं। या त नून लीग जी जेकॾहिं हुकूमत खटी आई आहे त असांखे मुतमिन करे रिगिंग कोन थी आहे, असां इलेक्शन चेंज कोन कई आहे, उते वोटिंग जेके आहे उहो बैलेट बॉक्स न भरिया विया आहिनि, त उहे शयूं जेके आहिनि उहे फोरमनि ते उन्हनि ते ॻाल्हाईंदा। अगरि उहे शयूं उहो मुतमिन कंदा वञनि त बाबा असां मेरिट ते इलेक्शन खटिया, असांखे अवाम वोट ॾिनो आहे त असीं हुनखे वेलकम कंदासीं। जेकॾहिं उन्हनि वोटनि में बोग्स वोट कया आहिनि ऐं रिगिंग कराई आहे, ठपा हया विया आहिनि, त पोइ यकीननि पाकिस्तान पीपुल्स पार्टी चेयरमैन जेको स्टैंड आहे ऐं उहो स्टैंड 10 अगस्त खां पोइ वधीक क्लियर नज़र ईंदो। 10 अगस्त खां पोइ वधीक क्लियर नज़र ईंदो। एजाज़ साहब, अव्हांखे पीपल्स पार्टी वटि उहा सियासी ताक़त नज़र अचे पई जंहिं ज़रिए इन बयाननि ते उबती गणप वारे मामलनि ते अमल थी सघे? न, यकीनन न। ऐं मां अॻु में बि चई चुको आहियां त ही मामिलो इलेक्शन जो मरहलो गुज़रे त हीर साहिबा असांखे देरि सां जॉइन कयो त उहो अॻियूं शायदि असांजूं ॻाल्हियूं न ॿुधई। त ॻाल्हि इहा आहे त पीपल्स पार्टी जो विजन इहो आहे त 150 रुपए जॾहिं पेट्रोल हो त मुल्क तबाह पियो थिए। हाणे जेको आहे 300 रुपया 350 ताईं जॾहिं पहुता आहिनि पेट्रोल, त उन वक़्तु जेको आहे मुल्क तबाह कोन पियो थिए। जेकॾहिं पीपल्स पार्टी खे सिधो रस्तो वठिणो हुजे त हू अॻे ई ईअं वठनि। पोइ हुननि खे 100% यकीन थी चुको आहे त एज़ ए पार्टी न सिर्फ़ु मुस्लिम लीग पर पीपल्स पार्टी बि हिकिड़ी स्पेस छॾे चुकियूं आहिनि पंहिंजूं, ऐं पंहिंजो पाण खे डिपेंडेंट बणायो आहे न कि अवाम ते बल्कि कंहिं ॿिए मुख़्तलिफ़ ताक़तुनि जे कुलनि ते। जेको आहे उहो पीपल्स पार्टी वारो रंग जेको असां माज़ी में ॾिठोसीं, जिनजो अवामी उमंग वारो, उहो पीपल्स पार्टी मां हाणे उहो फेटो अची वियो आहे उन फ्लेवर में। बाक़ी जेको ही सिस्टम आहे जीअं तरीक़े सां कंट्रोल थिए पियो ऐं जहिड़े तरीक़े सां ही नचाईंदे बि वेठा आहिनि हुकूमत में ऐं सपोर्ट कनि था हर मामले खे, त मूं पंहिंजे अॻी ॻाल्हि दोहराईंदुसि त ही वरी बि साॻे पगार ते कमु कंदा ऐं उहो पीपल्स पार्टी में हाणे दम कोन्हे त हू मज़ाहिमत वारो रस्तो अख़्तियार करे सघे। PTI जे लाइ छा ॾिसो पिया? कल्ह 3 साल मुकमल थिया बानी जी जेल खे, ऐं हिन वक़्त ताईं
PTI बानीअ जी आज़ादी वारी मुहिम हुजे, तहरीक हुजे या उन समेत ॿिया मामला हुजनि, उन में कामयाब नज़र कोन आई आहे। ॾिसो उन्हनि जो मसइलो आहे पॉलिटिकल स्ट्रेटजी जो, ऐं सभु को लीडर आहे हुनजी फैमिली थी चए त असां भेनरूं आहिनि, उहे थियूं चवनि त असां लीडर आहियूं, ॿिया था जेके चवनि त उहे असां आहियूं। नतीजे में को हिकिड़ो कंसेंसस डिसीशन थी नथो सघे, कम्युनिकेशन जो गैप आहे, लीडर हुननि जो जेल में आहे। ऐं जेका हिकिड़ी सियासी जमात जी स्ट्रेटजी हुजणु घुरिजे अपोज़िशन में हूंदे, उहा स्ट्रेटजी असांखे PTI अख़्तियार कंदे नज़र न आई आहे। हाणे तव्हां ॾिसो न 5 तारीख़ ते सॼे मुल्क में कश्मीरनि सां इज़हार यकजहती जो ॾींहुं मल्हायो वियो, ऐं तव्हां जेको आहे एहतजाज बि उन ॾींहं ते था कयो, त इहो मुंहिंजे ख़्याल आहे ग़लति पॉलिटिकल स्ट्रेटजी जो नतीजो आहे, ग़लति सियासी फ़ैसिलनि जो नतीजो आहे। ऐं PTI जो स्ट्रेंथ आहे, उन्हनि जे लाइ हमदर्दी बि मौजूदु आहे, माण्हू बि आहिनि। पर तव्हां हाणे ॾिठो त पेशावर में हिकिड़ी वीडियो वायरल थी आहे जंहिंमें उहो भंगड़ो था पाइनि पिया त इमरान ख़ान खे 3 साल थी विया आहिनि अॻुवाट जी थिए खे, जी त उहो बैनर हणी ऐं उते वेठा डांसूं था कनि। त ईअं त सियासी पार्टियूं कोन कंदियूं आहिनि। तव्हांजो लीडर जेकॾहिं जेल में आहे त तव्हां खे इहा डांस करण वारी स्ट्रेटजी जेको आहे त उहो कंहिं मंज़िल ते थोरी पहुचाईंदी। जी शाहनवाज जदून साहब, कुछ कहेंगे आप? 3 साल मुकम्मल हुए, आज़ादी की जो तहरीक रही वो सिर्फ तहरीक ही हमें नजर आई, उसके कोई रिजल्ट हमें नजर नहीं आए। शाहनवाज साहब, उसमें कानूनी उस पे के अंदर रहते हुए अपनी जद्दोजहद कर रहे हैं। पिछले 3 साल से आपने देखा कि 26 नवंबर को हम अमन तौर पर इस्लामाबाद गए, हमारे लोगों को शहीद किया गया, हमारे सैकड़ों लोगों को जख्मी किया गया, हमारे हजारों वर्कर गिरफ्तार किए गए। उससे पहले हम गए थे तो भी हमारे साथ यही हुआ था। और कल भी आपने देखा कि जब हम पूरे मुल्क में निकले, कराची का मैं आपको बता दूं कि पूरे प्रेस क्लब को, जाहिर आप एक सीनियर साथी हैं और आपको भी पता होगा कि पूरे प्रेस क्लब को चारों तरफ से घेर रखा था। हम एक सियासी पार्टी हैं, हम पुरअमन तौर पर आ रहे थे, वहां पर अपना एहतजाज रिकॉर्ड करा रहे थे। इन्होंने पूरे प्रेस क्लब को चारों तरफ से कंटेनर लगा के बंद कर दिया। फिर भी हम आए वहां पर ATM माल के पास, अल्हम्दुलिल्लाह बहुत हजारों की तादाद में लोग आए वहां, उन्होंने पुरअमन तौर पर अपना एहतजाज रिकॉर्ड किया। लेकिन सिंध हुकूमत ने उस पर भी यानी आंसू गैस, शेलिंग और ये हवाई फायरिंग और लोगों को करना, हमारे लोगों को गिरफ्तार कराना, हम पुरअमन तौर पर जो हमारा एहतजाज था हमने रिकॉर्ड किया। इसी तरह पंजाब के अंदर, खैबर पख्तूनख्वा के अंदर कल जो जलसा हुआ है, एक रिकॉर्ड जलसा, यानी PTI ने अपने जलसे का रिकॉर्ड तोड़ दिया है लीडरशिप ना होने के बावजूद। क्योंकि इमरान खान साहब जेल में हैं, शाह महमूद कुरैशी साहब जेल में हैं, या हमारी मेन लीडरशिप जो है वो जेल में है, लेकिन उसके बावजूद लाखों की तादाद में लोगों का आना वहां पर, और जो जलसा रहा था उससे कोई 3-4 किलोमीटर दूर तक लोग खड़े हुए थे, इतने यानी पब्लिक आई हुई थी। तो ये एक लोगों की अकीदा है इमरान खान साहब के साथ, और मोहब्बत है उनका इमरान खान साहब के साथ। और इंशाअल्लाह जो हमारी लीडरशिप ने कल डेट दिए 27 सितंबर को इस्लामाबाद की तरफ, हम पुरअमन तौर पर पूरे पाकिस्तान से जाएंगे इंशाअल्लाह, और उस वक्त तक पुरअमन तौर पे बैठे रहेंगे जब तक खान साहब को रिहा नहीं किया जाता। बात यह है कि हम कहते कि खान साहब को रिहा, हम कहते कि आप आजादाना तौर पर जो उनके केसेस है उनको सुना जाए। यानी आज जो व्हाट्सएप पे फैसले मौसूल होते हैं जजेस को और वो वही फैसले सुना देते हैं, तो हम कहते हैं कि अदलिया को आजाद करें ताकि वो उनके जो केसेस है, झूठे केसेस है, वो सुन ले, तो दूध का दूध और पानी का पानी हो जाए। ठीक शाहनवाज, जवाब ले लेते हैं। आपने कहा कि फिर एक नई तारीख सामने आ गई है 27 सितंबर की। सोरठ साहिबा ही साहिबा वहाँ का कोई आखिरी कमेंट वठंदमि। 27 सितंबर जी तारीख़ PTI ॼाणाए पई त बावजूद सख़्त हालतुनि जे हू वरी भी पंहिंजी जदोजहद जारी रखियूं वेठा आहिनि। एहतजाज जारी आहे। हुकूमत लाइ हिकिड़ो चैलेंज मौजूदु आहे, उहो चैलेंज खणी अचनि पिया त 27 तारीख़ ते असीं इस्लामाबाद ॾांहुं ईंदासीं। छा चवंदो वां हुकूमत कीअं ॾिसे पई इन शइ खे? ऐं इहे हुकूमत जी जेका चार्ज शीट आहे उन में बि अञा वधीक वाध थिए पई त हुकूमत पंहिंजा जेके मुख़ालिफ़ आवाज़ आहिनि उन्हनि खे बि दॿाइण में वसा न पई घटाए। नाज़िया, आउं सम्झां थी त इन जो जवाबु वधीक बहितर रिस्पॉन्स त नून लीग करे सघे थी। बाक़ी अगरि पुरमन एहतजाज कनि था पंहिंजे लीडर जी वाजियाबी जे लाइ, अगरि PTI एहतजाज करे थी त उनखे एहतजाज करणु ॾिनो वञे।
हा बाक़ी जेकॾहिं उहो हुलड़बाज़ी कंदा अगरि उते जी रेड ज़ोन खे नुक़सानु करण जी कोशिशि कंदा त यकीनन इदारा जेके आहिनि उहे मुतहरिक थींदा ऐं उनजे ख़िलाफ़ एक्शन खणंदा कार्रवाई थींदी। त सम्झूं था त जेका हे सुधी जेतिरा एहतजाज थिया आहिनि उहो तव्हां ॾिठो आहे त केरु आयो आहे केतिरा वेठा आहिनि उहो तव्हांजे साम्हूं शयूं आहिनि। लेकिन असांजा त लखे माण्हू अचनि था पर जेतिरा बि अचनि था वर्कर अचनि था उन सपोर्ट में अचनि था उन्हनि खे वेलकम कयो वञे। ईअं आउं सम्झां थी त अहिड़ो कोन्हे त उन्हनि जेकॾहिं हेतिरा ॿिया 3 सालनि ताईं एहतजाज कया उन में हिकिड़ो ॿियो एहतजाज अगरि रिकॉर्ड कराइण चाहिनि था त उन्हनि खे वेलकम कयो वञे। पर हीर साहिब बाक़ी इहा पीपल्स उमेद पार्टी PTI मां बि पीटीआई रखूं था। खे पीटीआई ॾांहुं हथ वधाए पई ऐं 10 अगस्त खां पोइ छा थींदो उहो त अञा कुझु ई ॾींहं रहिजी विया आहिनि वधीक सूरत हाल क्लियर थींदी पर पीपल्स पार्टी पीटीआई ॾांहुं ॾिसे पई ऐं पीटीआई हिन वक़्त ताईं अध में इतमादी रिथ जे हवाले सां ॼाणाए पई त असीं जेकॾहिं अहिड़ी का आछ थिए थी त पीपल्स पार्टी सां गॾु न बीहंदासीं पर हू पाण मुतालबो इहो कनि पिया त अॻियां वञी करे जेकॾहिं जीअं अव्हां ॼाणायो त डिपेंड थो करे नून लीग ते त उन्हनि जो रवैयो छा हुजे थो असांखे मुतमइन कनि था नथा कनि त पोइ पीपल्स पार्टी खे ज़रूरत त पइजी सघे थी पीटीआई जी। ॾिसो हिनजे पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि हिक ॿिए जी ज़रूरत पए थी जेकॾहिं पीटीआई पंहिंजी अनापरस्ती में रहिणो आहे त सभु चोर आहिनि या असीं सिर्फ़ु शरीफ़ आहियूं असीं ईमानदार आहियूं त सियासत हली कोन सघंदी। हिन जेकॾहिं चेयरमैन बिलावल भुट्टो को जेको आहे हिनखे हथु वधायो आहे त तव्हां सां मिलणु चाहे थो चयूं जेकॾहिं तव्हां हुनजो पॉज़िटिव वे खे तव्हां चवंदा त बाबा असांखे हिननि सां मिलणो कोन्हे ऐं हीअ जेको आहे बदयानत आहिनि हे सिर्फ़ु डबल पीटीआई पॉलिसी ॼणा था बि कनि। पहिरियां पीपल्स पार्टी ये कुझु ॻाल्हि करे सच्ची ॾेखारे थी ओपोज़िशन सघे। बेंचनि ते अची अकेला वेहे ऐं पोइ अकेला असां सां ॻाल्हाए। नाजा इहे अकेला आहिनि पीटीआई अकेली आहे या अकेली रहिजी वेंदी। जो सियासत जो ॿियो नालो इहो ई आहे त गिव एंड टेक तव्हां मिलंदा अॼु जा दोस्त सुभाणे जा दुश्मन सुभाणे जा जेके दुश्मन अॼु जा दोस्त आहिनि तव्हां अगरि पॉलिसी ते गॾिजी न हलंदा शयूं न रखंदा त पोइ पीटीआई अॼु बि अकेली आहे ऐं सुभाणे बि अकेली रहिजी वेंदी। ठीकु सीर साहिबा वॾी महिरबानी मुंहिंजी एजाज़ मार साहब शाहनवाज़ जदून साहब सोरठ साहिबा मुंहिंजी वॾी महिरबानी नाज़रीन प्रोग्राम में गुफ़्तगू मां ॿुधी पंहिंजे फीडबैक खां असांखे आगाह कजो 10 अगस्त खां पोइ छा थिए थो 10 अगस्त वारे ॾींहुं छा थिए थो तमामु हसास मरहलो आहे आज़ाद कश्मीर जो उन खां अॻु जेके हुकूमतूं आहिनि उहे कहिड़े रीत माहौल खे साज़गार बणाइनि थियूं बहितर कनि थियूं उहो वॾो इम्तिहान हूंदो इन्हनि हुकूमतुनि जे लाइ बि ऐं गॾोगॾु उतां जे अवाम जे लाइ बि ऐं उन सां गॾोगॾु जेका ही सियासी वेड़ हलंदड़ आहे ही कहिड़ो नतीजो ॾिए थी कंहिंजी दावा कामयाबु थिए थी मुस्लिम लीग नून जेको ॼाणाए थी त 10 तारीख़ खां पोइ सभु असांखे सही नज़र ईंदो एनालिस्ट ॼाणाइनि था त सभु साॻी पघार ते कमु कंदे नज़र ईंदा या को दमादम मस्कल अंदरि थी सघे थो उहो बि असांखे कुझु ॾींहंनि में वाज़े थींदो। पंहिंजे फीडबैक खां असांखे आगाह कजो सुभाणे मां सां मुलाक़ात थींदी सेम टाइम ते नए मौज़ू ऐं महिमाननि सां गॾु अल्लाह हाफ़िज़।